बीबी का बड़ा बनाओ मुताबिक फकीर अली मुराद ख्वावर जी कोशिशुनि सां अॼु हर शहर नंढो जीअं त पाकिस्तान हुकूमत खे असीं एहतिजाज करे ॿुधाए रहिया आहियूं त सऊदी अरबिया में जेके मिसमार थियल रोज़ा आहिनि उन्हनि खे ठहिरायो वञे। अल्लाह जी बारगाह में एतिरी अज़ीम हस्ती आहे। रहमान रहीम साईं, असल में जी वजह इहा आहे जो मुसलमाननि में जेकॾहिं रसूल ख़ुदा ऐं अहल बैत अलैहिस्सलाम जे घराणे सां वफ़ा हुजे हा त इहे ॾींहं अहल बैत जे घराणे खे न ॾिसणा पवंदा। करते हो कितना प्यार तुम बिनते रसूल से, उस बात का सबूत कब्र बतूल है। ये दीनदारी ये रोज़े नमाज छोड़ दो, ये ड्रामा सारा फजूल है। योमे नादा में जन्नतुल बकी आलमगीर एहतजाज आले सऊद जे खिलाफ इहो तव्हां सभिनी जे साम्हूं ज़ाहिर कयूं त छा सऊदियों का ज़ालिमाना निज़ाम मिटाओ, पाक इमाम मोहम्मद महदी जल्दी आओ। खातूने जन्नत जल्दी आओ, जल्दी आओ। तामीर कयो रोज़े बतूल तामीर कयो। खातूने जन्नत बानी इस्लाम है।